सांगड़ में हवा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज पंहिंजे मातहत अमले सां गॾु फुर्जे केस में घुर्बल ॿिन्ही जवाबदारनि मीर हसन ख़ासकेली ऐं कृष्ण भील खे गिरफ़्तार करे वरितो। 2 महीना अॻु शाहपुर चागर में चौदगी रोड ते वाक़ियो सूर्य बादशाह नाले सिरनि जे भठीअ ते 4 हथियारबंद 55 लख फुर्जी वारदात करे फरार थिया हुआ। उन सिलसिले में पुलिस चोरीअ जो केस नंबर 129/2023 दाख़िल करे जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। समूरा रिवायती ऐं जदीद वसीला इस्तेमाल कंदे ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां ॾोह में इस्तेमाल थींदड़ 2 TT पिस्टल ऐं फुरथियल रक़म 80,000 रोक हथ कया विया। गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक जांच पिणु शुरू करे छॾी आहे ऐं संदनि ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि।